बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं जमील अहमद ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी। अॼु अव्हां लाइ हिकु बहितरीन वीडियो खणी पहुतो आहियां। अॼु मां अव्हांखे MX प्लेयर जा उहे राज़ ॿुधाईंदुसि जेके शायदि अव्हांखे कंहिं न ॿुधाया हुजनि। त पहिरियों नंबर राज़ इहो आहे त छा मां MX प्लेयर में जेके ऑडियो फाइल आहिनि, जेके ऑडियो में जेके कलाम गाना आहिनि ऑडियो में, उहे अव्हां MX प्लेयर में ई रखणु चाहियो था त पोइ उन लाइ हे जेके टे निशान आहिनि, टे नुक़्ता आहिनि, उन्हनि ते क्लिक करे सेटिंग ते क्लिक कयो। सेटिंग ते क्लिक करण खां पोइ अव्हां ऑडियो में वञो। ऑडियो में वञण खां पोइ सिंपल तरीक़ो आहे, हिते अव्हां ऑडियो प्लेयर ते हणो। हिते हाणे हे जेके ऑडियो फाइल जेके हुया उहे हिते अची चुका आहिनि। ऐं ॿी जेका हिकिड़ी बहितरीन सेटिंग आहे उहा ॿुधाइण खां अवल अव्हांखे इहा गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो, वीडियो खे लाइक कंदा हलो। त ॿी सेटिंग उहा आहे त वॾी गज़ब जी सेटिंग आहे, तमामु बहितरीन सेटिंग आहे। छा अव्हां पंहिंजे कंहिं वीडियो जो अगरि साउंड घटि आहे त उन वीडियो जो साउंड वधाइणु चाहियो था त उहो कहिड़े तरीक़े सां थींदो त मां अव्हांखे ॿुधायां थो। उहो वीडियो खोलियो जंहिंजो साउंड अव्हां वधाइणु चाहियो था। हाणे हिन जो टोटल जेको साउंड आहे उहो आहे 15। त हिते जेको HW नज़र अची रहियो आहे, हिन ते क्लिक करे HW प्लस डेकोड करके हणो। ऐं हाणे ॾिसो, हाणे हिन जो 30 ते साउंड पहुची चुको आहे। 30 साउंड पहुची चुको आहे, एकदमि 15 हुयो। त इहा हुई हिन जी ॿियो नंबर खुफ़िया सेटिंग। त हाणे 3 नंबर सेटिंग जेका आहे उहा मां अव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं अव्हां खां इहा गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कयो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं वीडियो खे बि लाइक कयो। त हाणे जेका सेटिंग आहे उहा आहे त MX प्लेयर भले बंदि हुजे त बि पोयों को गानो या वीडियो हलंदो हुजे त उन लाइ तव्हां सिंपल हिते प्लेयर सेटिंग वञण खां पोइ प्लेयर में वञो। ऐं हिते हिकिड़ो फाइल आहे उहो ॻोल्हियो जंहिंजो नालो आहे बैकग्राउंड पाइप मूड। हिते प्ले वीडियो ऑडियो एंड बैकग्राउंड रनिंग हणो। हिते पोइते हलिया वञो। हाणे को खोले था ॾिसूं, को वीडियो ई खोले था ॾिसूं अव्हांजे लाइ। ही था खोलियूं, ही वीडियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ही वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु कंदा, वॾी महिरबानी। हे ॾिसो बैकग्राउंड में हली रहियो आहे। त मूंखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़, मिलंदासीं अॻे वीडियो में, वॾी महिरबानी।